नाज़िन मेहरान टीवी मुबारकपुर जे रिपोर्टर एहसान मस्तोई जे घर ते जवाबदारनि हमलो कयो आहे, जंहिंमें एहसान मस्तोई समेत 9 घर भाती ज़ख़्मी थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अब्बास गुल मस्तोई। जी अब्बास, छा अपडेट्स आहिनि? मुबारकपुर के रिपोर्टर एहसान मस्तोई के घर मथा जवाबदारन पारां हमलो किया वियो आहे, जंहिं सबब एहसान मस्तोई संदसि घर जा 8 भाती, जिनमें एक औरत भी शामिल है, जेके सख्त जख्मी थी पिया आहिनि। जख्मियुनि खे 1 कलाक ताईं घर में जख्मी तड़पंदा रहा। पुलिस के इतला भी दिनो वियो, पर पुलिस को भी तहरुक नाहे वठी सघी। इन हवाले सां साहबी एहसान मस्तोई जे वेझनि अज़ीज़नि खां मिलियल मालूमात मूजिब जवाबदार एहसान जे घर अंदर दाख़िल थिया, लठियूं ऐं कुहाड़ियूं वसायूं। मेहरान टीवी जो रिपोर्टर के मुसलसल धमकियूं भी मिली रहियूं। गुज़िरियल ॾींहुं हुन सोशल मीडिया ते एक पोस्ट रखी ऐं तहफ़ुज़ जी घुर भी कई हुई, पर पुलिस केस तहफ़ुज़ फराहम नाहे करे सघी। एहसान मस्तोई गुज़िरियल ॾींहुं इहे दावूं भी कयूं ऐं SHO खे इतला भी ॾिनो हो त जवाबदार मूंखे मुसलसल धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे, जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पर पुलिस हिक भी न ॿुधी, जंहिं सबब अॼु जवाबदारनि एहसान मस्तोई जे घर अंदर दाख़िल थी करे मतिलबु लठियूं वसायूं, कुहाड़ियूं वसायूं। एहसान मस्तोई शदीद जख्मी थी पियो आहे, जंहिंखे थाणे ते मुंतकिल कियो वियो। उतां लेख वठण बाद एहसान खे हिन वक़्तु अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। अफ़सोसनाक अमल इहो आहे त SHO मुबारकपुर सां मुंहिंजी ॻाल्हि थी, मां हुनखे ॿुधायो त साहबी जे घर मथां हमलो थियो आहे, जवाबदारनि हुनखे सख़्त ज़ख्मी कयो आहे, लेकिन हिन वक़्त ताईं पुलिस को बि तहरुक नाहे वरितो ऐं न ई को जवाबदार गिरफ़्तार थी सघियो आहे। जी अब्बास, तव्हांजी महिरबानी।